ॾे पर ॾे मौजूदु मुंहिंजे समूरनि सजण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, अक मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा, खीरा सुदा, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी खां वेंदे चेलार, छाछरो, कांटियो, डीपलो, इस्लामकोट, नंगर पारकर, कारूंजर, कजलासर, नैनीसर खां थींदे कासबे ताईं, उतां खोखड़ा पार बॉर्डर खां भर वारे पासे अछड़े थर ताईं, ऐं जालू चुरो, वासलबा, परचे स्टेशन, छोड़, न्यू छोर, वासलबा, पिथोरो, ढोरनारो, जमड़ाऊ ताईं, जंक्शन पिथोरो खां थींदे वरी वापसि वरूं था उमरकोट ऐं नबीसर नोहटे ताईं, जेको समूरो कस आहे उन में वसंदड़ मारूड़नि ढाटीड़नि खे तोड़े लीके जो उन पार, बॉर्डर जो उन पार, बाड़मेर, जैसलमेर, बीकानेर, जोधपुर, ऋण कच्छ ऐं कच्छ भुज में वसंदड़ मुंहिंजनि ढाटीअड़नि, मारूड़नि, सांगेड़नि खे सिक भरियो सलाम, नमस्कार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक तव्हांखे कीअं थो लॻे, ऐं उन ते थींदड़ ही जेके लोक गीतनि वारियूं स्टोरीज़ आहिनि, ही लोक गीतनि जूं कहाणियूं आहिनि, ही लोक गीतनि जूं कचहरियूं आहिनि, इन्हनि ते ॿधल ही मुकमल जेको ख़ूबसूरत अंदाज़ ऐं स्टाइल सां तव्हांजे आॾो पेश थींदियूं रहियूं आहिनि, इन ते पंहिंजी राय ॾियो, कमेंट ॾियो, लिखो ॿ अखर त आया इनखे अञा कीअं वधीक बहितर ऐं ख़ूबसूरत बणाए सघिजे थो। त जी हा दोस्तो, करियूं था कचहरी नए ख़ूबसूरत लोकगीत ते। उन खां अॻु में तव्हां दोस्तनि जी गुज़ारिश आहे त जंहिं बि दोस्त पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक सब्सक्राइब न कयो आहे उहो फौरी तौर ते सब्सक्राइब करे, ऐं इहा बि गुज़ारिश थी कजे त उनखे लाइक करे, शेयर करे, जेकॾहिं वीडियोज़ पसंदि अचनि थियूं त उन ते कमेंट ज़रूरु करे। ही राजस्थानी खितो, ही थर ढाट मारवाड़ जो खितो, हिते जेके रूप रंग ऐं रूप स्वरूप आहिनि, जेके मोहबतूं मुर्कूं टहक, जिते ख़ुशियूं आहिनि, जिते उदासियूं आहिनि, विछोड़ा आहिनि, वीरानियूं आहिनि, जिते सहराए थर जा ख़ूबसूरत ऋणपट जा मंज़र आहिनि, उते खोड़ सारो सकाफ़ती, तारीख़ी, कल्चर सां भरपूर थर ढाट ऐं मारवाड़ जो ही जोबन मौजूदु आहे, जिते लोक गीतनि जा पंहिंजा ख़ूबसूरत ऐं नयनि ऐं इंतिहाई अहम तरीन तारीख़ी सकाफ़ती मानाउनि सां कई रंग ऐं रूप मौजूदु आहिनि। ढाटकी मारवाड़ी थरी इहे ख़ूबसूरत लोकगीत सॼी दुनिया जे कुंड कुर्छ में रुगो इन करे मशहूरु ऐं मक़बूल आहिनि जो हिते थर जा, ढाट जा, राजस्थान जा, ही जेके भिटन जा ऐं ख़ूबसूरत थर जे सफ़ेद वारी जे दड़नि जा, ही पासाड़ा, पट, पलर, पालोट, ही कारूंजर, ही रोहिड़े जा रता गुल, ही गांगेटी ऐं गुगर, ही वलियूं वस्कार, इहो समूरो तालुक़ आहे ख़ूबसूरत भादरे असू जे वस्कारनि सां। पर जेकॾहिं भलो वस्कारो पइजो वञे त ईंदड़ नयनि बरसातनि ताईं बि थर इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे। ऐं उन्हनि समूरनि मंज़रनि में जेको थर जे अंदरि मारवाड़ी, ढाटकी ऐं थरी लोक गीत आहिनि, उन्हनि जा वरी पंहिंजा रस, चस, रंग रसीला आहिनि। अहिड़ो ई थर जो लोकगीत, ढाट जो, मारवाड़ जो, निज मारवाड़ी लहजे में ॻायल लोकगीत जेको हिंद सिंध जे अंदरि मशहूरु लोक फनकार हैदर रिंद ॻायो, ॿाहिरा बीरिया, ॿाहिरा बीरैया, मीठो लागे भाईना नाम थारो। इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत लोकगीत कंहिं ज़माने में जॾहिं हैदर रिंद ॻायो त उहो सुपर हिट गीत जे तौर ते मशहूरु थियो, ऐं सॼी दुनिया जे अंदरि हिन गीत पंहिंजो धाको ॼमायो, मशहूरी माणी, रुगो इन जे करे जो हिन गीत जो तालुक़ु धीआरियुनि सां आहे, भाइरनि सां आहे, भेनरनि सां आहे, सुहागण सां आहे, ऐं इन समूरे प्यार ऐं मोहबत जे बरसगीर जे अज़ीम रिश्ते रक्षा बंधन सां आहे। ॿाहिरा बीरैया, मीठो लागे भाईना नाम थारो, यानी अहिड़ो इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत लोकगीत जेको हैदर रिंद जॾहिं ज़माने में ॻायो, कैसेट जो दौर हुयो, ऐं उहो हिंद सिंध में मशहूरु थियो, पंहिंजी मशहूरी ऐं मक़बूलियत माणी। बुनियादी तौर ते हैदर रिंद जेके बि लोकगीत ॻाया आहिनि उन्हनि तमामु घणियूं मशहूरी माणी आहे, ऐं उनजा पंहिंजा समूरा मंज़र अॼु बि कैसेट जी दुनिया में त यकीनी तौर ते मशहूरु हुया, पर मेमोरी कार्ड्स खां वेंदे CDs ऐं USB ताईं
तोड़े ही जेके सेल मोबाइल आया आहिनि, डिजिटल टेक्नोलॉजी आई आहे, उनखां पोइ ही जेका डिजिटल मीडिया आहे इन जे समूरनि सोशल वाल्स ते मौजूदु आहिनि। फेसबुक खां वेंदे यूट्यूब ऐं इंस्टाग्राम खां वेंदे व्हाट्सअप ताईं माण्हू हिननि गीतनि खे महफ़ूज़ करे अॼु बि पंहिंजनि घरनि में, पंहिंजनि महलनि में, पंहिंजे पाड़े में, पंहिंजे कुड़म कबीले में वेही कचेरनि जे दौरान, उहे सियारे जा सर्द रातियूं हुजनि या ऊन्हारे जा लहंदड़ शाम जे लहंदड़ सिज जे लामनि में ख़ूबसूरत शाम जा मंज़र हुजनि, इन्हनि समूरनि शयुनि में मंज़रनि में वेही थर जो ढाट जो मारवाड़ जो माण्हू पंहिंजनि लोकगीतनि खे मर्यादा ॾिए थो, मञता ॾिए थो, मान ऐं मर्तबो ॾिए थो। अहिड़ो ई हिकिड़ो लोकगीत जेको भाउ ऐं भेण जे रिश्ते सां ॻंढियल इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत, जंहिंमें भाउ जे मुतलिक़ भेण चवे थी त ॿाहिरा बीरैया, यानी इंतिहाई हसीन, इंतिहाई ख़ूबसूरत मंज़र, मीठो लागे भाई ना नाम थारो, इंतिहाई बहितरीन अंदाज़ सां ॻायो ही लोकगीत हैदरंद। ऐं केसरी दुनिया में उन दौर जे अंदरि हिन लोकगीत नवां रिकॉर्ड क़ाइमु कया। कारण सिर्फ़ु इहो ई आहे त इन लोकगीत जे पोयां ढाट जे, थर जे, राजस्थान जे, मारवाड़ जे, जैसलमेर जे, बाड़मेर, बीकानेर, जोधपुर, रणकच्छ जे तोड़े मिठीअ जे चेलार, छाछरो, कांटियो खां वेंदे ॾीपले, नंगरकार पार करे इस्लामकोट, नैणीसर, कजलासर, कारोंजर खां थींदे उमरकोट जे इन मोहराणे जे समूरनि पटनि ते वसंदड़ वेंदे नबीसर, नोटे ताईं ऐं समूरे कच्छ में वसंदड़ उहे ढाटी ऐं मारवाड़ जा माण्हू जेके इन्हनि रिश्तनि जो भरम रखंदे ज़िंदगी जा कई कठिन दौर बि काटियो वञनि, उन्हनि रिश्तनि जे समूरे मंज़रनि सां जिंजियल ही ख़ूबसूरत लोकगीत ॿाहिरा बीरैया, मीठो लागे भाई ना नाम थारो हैदरंद जॾहिं ॻायो तॾहिं हिन पंहिंजे उरूज वारे दौर में तमामु घणी मक़बूलियत माणी। हिन लोकगीत जे पोयां जेको आहे मक़बूलियत जो कारण, उनजो कारण सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आहे हिन ढाट, थर ऐं राजस्थान जो, हिन मारवाड़ जो हीउ जेको लोक कल्चर आहे उहो, ऐं उन में जेका लोक ॿोली आहे ऐं ही मारवाड़ी ॿोली में ॻायल लोकगीत ॿाहिरा बीरैया, मीठो लागे भाई ना नाम थारो, तॾहिं जॾहिं ख़ूबसूरत मंज़रनि सां ढोलक ऐं इन पावरनि ते वजत सां जॾहिं इहो गीत ॻायो वियो त तमामु घणो मक़बूलियत माणे चुको। हिन गीत जा अॼु बि केतिरा ई वॉल्यूम तव्हां पुछा कंदो त मौजूदु हूंदा केसटनि जी दुनिया जे अंदरि। तो तव्हांजे आॾो पेश कयोसीं इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत हिन लोकगीत ऐं उनजो पस मंज़र ऐं उनजी कहाणी ऐं उन छो ॻायो वियो, उहे समूरियूं ॻाल्हियूं असां तव्हांखे ॿुधायोसीं। ही गीत न रुॻो ही गीत, पर अहिड़ा कई मारवाड़ी, ढाटकी, थरी लोकगीत जेके हैदरंद ॻाया एतिरा मशहूरु थिया जो अहिड़ा ॿिए कंहिं बि फ़नकार जा इहे लोकगीत मशहूरु न थिया। यकीनी तौर ते अव्हांखे बि गुज़ारिश आहे त इहे कैसेटूं, इहे लोकगीत महफ़ूज़ करियो तव्हांजी पंहिंजी ॿोली मारवाड़ी, ढाटकी, थरी ॿोली। मिलंदासीं वरी तव्हां सां नई वीडियो में ऐं नए लोकगीत में ऐं नई लोकगीत कहाणीअ में, ऐं उहा कहाणी हूंदी पंहिंजे वतन वासियुनि जी। अॼोकी वीडियो में एतिरो ई, मिलंदासीं वरी ॿी वीडियो।